सामारे वासियों तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेकी ज़मीन जे बचाइण जी जंग आहे असां को रियासत मुखालिफ़ तहरीक शुरू न कई आहे पर असां मुहाफ़िज़ आहियूं सिंध जी ज़मीन जा असां मुहाफ़िज़ आहियूं सिंध जे दरिया जा असां मुहाफ़िज़ आहियूं सिंध जे समुंड जा असां मुहाफ़िज़ आहियूं सिंध जे क़ौमी मफ़ादनि जा ऐं ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी जेका सिंध जे माण्हुनि खां वोट वठी उहो चए थी त सिंध जा क़ौमी मफ़ाद सिंध जूं ज़मीनूं सिंध जा असेट्स सिंध जी बजट ही सम्झनि था त असांजे पीउ जी मिल्कियत आहे पर असां चवंदा आहिनि न हीअ सिंध जी मिल्कियत समारे वारनि जी मिल्कियत आहे हीअ सिंध जी मिल्कियत उमरकोट वारनि जी मिल्कियत आहे हीअ सिंध जी मिल्कियत सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे ऐं सिंध जी मिल्कियत सिंध में रहंदड़ उहे माण्हू जेके सिंध खे पंहिंजो माउ था सम्झनि उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि या पंजाबी ॻाल्हाईंदड़ हुजनि असां सम्झूं था त इहा सिंध उन्हनि जी बि आहे उन करे अचो त गॾिजी गॾियल जिदोजहद कयूं गॾिजी हिननि ज़ालिमनि मां निजात हासिल कयूं जेके ज़ालिम हर सूरत में तव्हांजी तरक़ी जा दुश्मन आहिनि तव्हांजी ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि तव्हांखे हर सूरत में ग़ुलाम रखणु चाहिनि था ज़रदारी ऐं उन जा 440 चोर जेके हर कंहिं ज़िले में वेठा आहिनि उहे चवंदा टक असांजी पीउ जा टक आहिनि उन करे असां चऊं था न कि ग़रीब माण्हुनि जा टक आहिनि ग़रीब माण्हुनि जा नुमाइंदा ग़रीब मुआबे वतन नुमाइंदा हुजनि घुरिजनि जिन जी तरजीहात में सिंध हुजे उन करे असां सिंध मां ख़ौफ़ जी अलामत तोड़ण लाइ निकिता आहियूं सिंध मां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जी अलामत पुलिस खे जेको ज़रदारी फोर्स बनाए रखियो आहे उन लाइ निकिता आहियूं असांजो साथ ॾियो सामारे वारो हिन सख़्त गर्मीअ में ही धरती या मुहाफ़िज़ तव्हांजी हिमायत हासिल कयल आहिनि छा हिन जिदोजहद में असांजो साथ ॾींदो जेकॾहिं सिंध एक्शन कमेटी चवे त जेल गिरफ़्तारी करायो त जेलनि में वेंदो जेकॾहिं सिंध एक्शन कमेटी चवे त 10 जुलाई ते मीर पुखास में जलसे आम रखियल आहे तव्हां लखनि जी तादाद में ईंदो त सामारे वारा तव्हांखे दावत ॾियूं था तव्हां ईंदो पोइ अचो त गॾिजी गॾियल जिदोजहद कयूं अचो त हिननि ज़ालिमनि मां हराम खोरनि मां रुशवतखोरनि मां बेईमाननि मां जान छॾायूं त सिंध जेकी ख़ुशहाल वतन आहे वसीलनि सां मालामाल वतन आहे उन धरती जा पाण घड़ी थियूं ख़ुशहाली माणियूं ऐं सिंध खे ख़ुशहाल ऐं सुखियो सताबूर कयूं छो त ही जेके ज़ालिम आहिनि जेके हर सूरत में मलक रियाज़ जा मुहाफ़िज़ आहिनि अचो त गॾिजी लानत हणूं मलक रियाज़ ते ओ लख लानत तोते लख लानत तोते मलक रियाज़ जे ख़िलाफ़ ओ लख लानत तोते ओ लख लानत तोते उन करे मलक रियाज़ यादि रख तू असांजो क़ौमी दुश्मन आहीं तू सिंध सां ज़ुल्म कयो आहे सॼे पाकिस्तान सां ज़ुल्म कयो आहे ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेके लखे माण्हू रहनि था त उन्हनि सां धोखो कयो आहे धोखेबाज़ गद्दार सिंध दुश्मन तोसां ही जहिड़ो आहे जेसीं ताईं तूं गिरफ़्तार नथो थी जेसीं ताईं तूं सिंध जे अवाम खां माफ़ी नथो ॾी तेसीं जिदोजहद जारी रहंदी महिरबानी